नाज़रीन, रहरकी जिले के नौकोट में पोहरत खानदान जा अक्सर भाती अखियुनि जहिड़े नूर खां महरूम आहिनि। खानदान जा जवान कमाइण खां कासिर हुजण करे ही गरीब माण्हू फ़क़्र काटण ते मजबूर आहिनि। पेश आहे ज़हीर सुमरो जी ही रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियूं राड़की लग नौकोट में, जिते खानदान है जेको जेकी अखियुनि जी नेमत खां महरूम आहे। अचो वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु। पंहिंजी भिका खां जेका में फुलो आहे। अच्छा, इहो जाइज़ जम जो हुयो तव्हां? जाइज़ जम जो नंढपण खां। अच्छा, हिकिड़ी अखि जो ऑपरेशन करा? हिकु अखि जो ऑपरेशन थियो। ॿी ऑपरेशन न कराए सघियो? ॿिया ऑपरेशन न कराए सघियासीं साईं, कोन्हे हैसियत ई कोन्हे। वास वारनि खे सही चऊं था त असां सां हिमत कनि, असां ग़रीब आहियूं। उहे ॿई लाचार आहिनि। हिकु अखि हो आहे, मां पाण बि लाचार आहियां। मूंखे तिरी आहे, हेपाटाइटिस सी आहे, तो थोरो घणो कमु करूं था। जो कमु लॻे थो ठीकु आहे, या तो पार्क वेठा आहियूं, खाइण पीअण जे लाइ बि कुझु कोन्हे हूंदो। पोइ असां अपील इहा कंदासीं त जेका बि आहिनि असांजा नुमाइंदा या कोई असांजी मदद कनि। अब मुंहिंजो पुटु हिकु बि वीचारो हिकु अखि ते आहे, सभिनी मांगी हुनजी असां ऑपरेशन कराइसीं, असांखे पैसो न हुयो। वरी ॿियो पुटु मुंहिंजो थियो, हुनखे बीमारी लॻी वई, घर जो भाती हुयो, उहो वीचारो पोरियो कंदो, हुनजो खून ख़तमु थी वियो, हुनजी ज़ीद ख़तमु थी वई। मां पाण न बीन थी वई, मां बाक़ी परा न पटी सिल तगारी में असांजी पुराई न। जेकॾहिं असांखे कुर्ब सां पंहिंजे असांखे को हिमत ॾिन त शाबाश थिए। असांखे वेलो खाईंदा आहियूं, वेलो वेहंदा आहियूं। वीचारा मुंहिंजा ॿारड़ा शुदा काॾे वञनि, असां काॾे वञूं हाणे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हीर सुमरो, मेरन टीवी न्यूज़।